जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर शहर जी न्यूज़ है, जयपुर शहर जी ख़बर है। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा चुनाव न पिया थियनि, तंहिंजे कारण सिंधी समाज में काफ़ी रोष है ऐं काफ़ी गुस्सो भी है। मुखी जन भी नाराज़ आहिनि। कई ॼणा मुखी नाराज़ आहिनि इन ॻाल्हि सां कि आख़िर सेंट्रल पंचायत जा चुनाव छो कान पिया थियनि। इन खे वठी करे हिकिड़ी गुप्त मीटिंग जो आयोजन थियो, तंहिंमें जयपुर शहर जी चारों दिशाउनि मां अलॻि अलॻि मुखी आया पंहिंजे क्षेत्र जा, ऐं उन्हनि इहे ई आपसरी में तय कयो आहे कि हिकु दफ़ा ॿियो असां सेंट्रल पंचायत जे अध्यक्ष खे सम्झाईंदासीं, पूरी टीम खे सम्झाईंदासीं कि चुनाव करायो वञे, लोकतंत्र जी हत्या न करी वञे, लोकतांत्रिक तरीक़े सां चुनाव खे संपन्न करायो वञे। हाणे वारी ॻाल्हि इहा आहे कि हाणे छा सेंट्रल पंचायत पूरी ईमानदारी सां गॾु लोकतांत्रिक तरीक़े सां इहो चुनाव संपन्न कराए थी? त दोस्तों, असांजे चैनल जे माध्यम सां तव्हांखे हर हिकु ॻाल्हि जी अपडेट ॾींदा रहंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि, छोकी इहा गुप्त मीटिंग हुई त असां तव्हांखे कहिड़ी प्रकार जो को वीडियो या फोटो साझा नथा करूं, पर इहा ख़बर बिल्कुलु पक्की आहे कि हिकिड़ी मीटिंग जो आयोजन थियो आहे जंहिंजे अंदर ई ॻाल्हियूं रखियूं वयूं आहिनि कि असां सेंट्रल पंचायत खां पुराणो सॼो हिसाबु वठंदासीं, तंहिंजे अलावा लोकतांत्रिक तरीक़े सां चुनाव जी मांग रखंदासीं। जे त इहे सॼियूं ख़बरूं ॾिसण लाइ करे तव्हां असांजे सिंधी समाचार राजस्थान खे लाइक करो, सब्सक्राइब करो ऐं शेयर ज़रूरु करो। जय श्री झूलेलाल।